अबा लालू खेलता है न मसूरी ॿियो सभु केरु आहे भाॼी में मिर्च सवाया आहिनि मिर्च सम्झी थी न मिर्च अदी लाली तू ॿुधा हा छा ॿुधाई जेको चईं फौजिया सुमरो मुमताज मोलाई शमन मिराले निगत नाज़ छा ॿुधाई फिलहाल थोरो तरस जा मां मानी खाई वठां लालू मसलो छा आहे मसालो छाजो मसालो कहिड़ो मसालो कुझु बि न आहे मानी ॾाढी भली ठहियल आहे पावली तो मानी ठाही आहे न हा हे मां ॾिसां पियो थो हिन मानी त ॾिस एतिरो जे आङुरी जा नंढा नंढा निशान ठहियल आहिनि मां सम्झी वियो अबा लालू असांजे चवण जो मक़सदु आहे त अम्मा का मलाई वलाई ठाही अथई को मिठो मिठो ठाहियो अथई हा सभु कुझु तयारु आहे मानी त ख़तमु कयो बस घणो थियो ओबा मुंहिंजा सोरा कलू ओबा घणो कीअं थियो अञा ॿ टे करे मानी खाधो वरी घणो थियो कॾहिं घणो थियो छा थियो अरे मां मानी जी ॻाल्हि नथो कयां मानी जी ॻाल्हि त मानी करे सघे थी न तूं कीअं कॾहिं ॾिस कीअं अॼु मानी मां सही थो चवां न हे मुंहिंजी भेण मानी चवे थी हा अदा लालू तव्हां ॿई जेॾीमहिल खां आयल आहियो केरु हीअ अदी मानी मां न अदा लाली ऐं तूं हा लाली हा पोइ छा थियो गजी वेठा आहियूं गजी मानी था खाऊं उहो त असां बि ॾिसूं था लालू हिक ॿिए सां ॻाल्हायो कोन था मानी बि पुठी ॾेई था पिया खाओ छो ऐं छा लाइ मसलो कहिड़ो आहे मसलो अम्मा मसलो अहिड़ो को बि कोन्हे असां घर में बि ॿई हीअं मानी खाईंदा आहियूं छा आहे जो ओ चाची मासी सुरीली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हिक ॿिए खे ॾिसूं था न माई लाली हिक ॿिए खे जीअं ॾिसूं था त खिल बि कान थी इन करे थोरो ईअं सही आहे बसि कमु बसि हा न के लाली हा ईअं ई आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां हाणे मिठाई खणी थी अचां अम्मा जेसी ताईं मिठाई खणी अचे तव्हां ॿई हिक ॿिए ॾे मुंहुं त करे वियो ॻाल्हायो त सही न बसि ईअं सही आहियूं असां सही आहियूं अदा लालू मतिलबु तव्हां मुंहिंजो चवण न कंदो न मां पंहिंजी भेण जो छो न चवण मञींदमि मश्किरन जो गोट तई मश्किरन जो असां ॿिनी ॻाल्हियुनि जा इंडिकेटर आहिनि ही छा था कयो अखियूं खोलियो न हिकिड़ी अखि बंदि था कयो ॿी अखि खोलियो था ॿी अखि बंदि था कयो हिकिड़ी अखि खोलियो था न असांखे शर्म थो अचे हाणे शर्म खे छॾियो मिठाई खाओ अरे ही छा था कयो मिठाई खाओ गाड़ी इंडिकेटर ख़राब थी पिया को भी ना आए घट के खां को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।